सर अस्सलाम वालेकुम। सॼी संगत खे अर्ज़ु हुयो चवणो इहो त जेके जेके वॉइसिस मुंहिंजा गारियुनि वारा तव्हां ॿुधो पिया हुते या वायरल थियनि था, इहे वॉइस जेके आहिनि हिकिड़ा कचहरीअ जे हिसाब सां व्हाट्सअप में थियल आहिनि। मां कॾहिं बि कंहिं गार वारे वॉइस में या ग़लति जिथे ॻाल्हायो आहे उहो कॾहिं मां अपलोड कोन कयो हूंदो पंहिंजे ज़ाती कंहिं अकाउंट मां। बाक़ी दोस्त यार आहिनि उहे खणी अपलोड कनि था। उन्हनि खे ॾिसो न, कंहिंजे दिलि में छा आहे मां कोन थो ॼाणा। बाक़ी जेके वॉइसिस मुंहिंजा पहिरियां थी विया आहिनि, अगरि जे कंहिंखे उन वजह सां दिली तकलीफ़ पहुती हुजे त मां माज़रत ख़्वाह आहियां, सम्झव भाउ। छो त उहे वॉइस उन में मुंहिंजी इंटेंशन कंहिंखे दिलि दुखाइण जी कोन हुई। असां हिकिड़ो भोग ठका में माण्हू वेहिजी वियो आहे, किथे टोले में भोग निकिरी आहे, हुन ते लॻी आहे, हुन ते लॻी आहे, ईअं माना उन वॉइसनि जो मक़सदु आहे इहो, सम्झो न सर। बाक़ी मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे, मां हुन ते रोस्टिंग कंदो आहियां। रोस्टिंग जी मां कोशिशि करणु चाहियां थो, मां उहो रोस्टर आहियां कोन, पर मां कोशिशि पंहिंजी पूरी कंदो आहियां दोस्त यार खे हिकिड़े टॉपिक खे वठी कंहिं वे जे तरीक़े सां खिलायो वञे। बसि मुंहिंजो इहो ई इंटेंशन हूंदी आहे। बाक़ी वधीक मुंहिंजो उन जेके पुराणनि वॉइसनि सां आहे उहो उन्हनि सां मुंहिंजो हाणे तालुक़ु कोई बि कोन्हे को, सम्झो न सर। हे मैसेज मां इन लाइ इहो चुम कयां, दोस्त यार हिन मैसेज खे फॉरवर्ड कनि, वायरल कनि। दोस्त सम्झो, भाउ सम्झो पंहिंजो, अगरि मां तव्हांजे कीअं कमु आयो हुजां त महिरबानी कजो इन वॉइस खे तव्हां डिलीट कयो त अञा वधीक बहितर रहंदो। छो त नेगेटिविटी त हर को फैलाए थो, पॉज़िटिविटी बि त कुझु फैलाई वञे न। हर माण्हू रुगो गार गंद ॾे भॼंदो त पोइ मज़ो न थींदो न। कुझु माण्हू हिन वॉइस खे बि वायरल कयो त तव्हांजी वॾी महिरबानी थींदी।